अफ़्तार तुर्म खान सब वरी उनजी पार्टी कई जेको अॻे ई अमीर आहे उनखे कहिड़ी बुख हिन शयुनि जी अफ़्तार पार्टी पुट उनखे चइबो कंहिं ग़रीब मिसकीन खे खाराए न जंहिंमें अलाह बि राज़ी उनजो रसूल बि राज़ी हाणे हिंदाणी 140 रुपया किलो गिदरो 160 रुपया किलो अब ग़रीब माण्हू रोज़ो रखे थो जेको 500 रुपया दिहाड़ी कमाए उहो अटो वठे या फ्रूट वठे ख़ुदा जो कसम आहे के ग़रीब जे घर में वञो त सही रुखी मानी ते रोज़ो रखनि रुखी मानी ते रोज़ो खोली अरे अहिड़नि जूं अफ़्तार पार्टियूं करियो न अलाह बि राज़ी थिए हिन महांगाई जे दौर में डोड़ी डोड़ी वॾेरनि जूं अफ़्तार पार्टियूं कंदा माना इहा ख़ुशामद पार्टी अथई न त 5 वॾेरा 5 सेठियूं असां वटि आया खाधऊं पीतऊं मौजूद ठहियूं नालो ॾींदा त अफ़्तार पार्टी अब इहा अफ़्तार पार्टी कोन्हे इहा ख़ुशामद पार्टी आहे क़यामत जे ॾींहुं रब अहिड़ियुनि पार्टियुनि जो हिसाबु वठंदो तव्हांजे पाड़े में अहिड़ा मिसकीन पिया हुआ जिन जे घरनि में का शइ कोन्हे हुई उन्हनि जी चुल्ह कोन्हे तोखे अवां अमीर हुआ कॾहिं इहो को सोचियां त उन मिसकीननि वटि कुझु आहे या कोन्हे डोड़ी डोड़ी वॾेरनि खे घुराए दावतूं कंदा वरी अहिड़ा जेके वांदा वांदा टपी माना उन्हनि जे गाॾी में चढ़ी वेही रहंदा पुठी सीट में पोइ वरी फोटू पिया कढंदा टच मोबाइलुनि ते वरी माण्हुनि खे पोस्ट पिया कंदा त फलाणे वॾेरे सां गॾु वियासीं फलाणे वॾेरे जे पार्टी ते